मुस्तकिल बुनियादन ते जेको इक़्तिदार में आए सो ठगी तो करे, इक़्तिदार का ॿाहिरि अची वरी चवे तो मेरे नाल ज़ोरी थी गई, मैं कुछ आ गई। यो कंप्लीट हिकिड़ो फ्रॉड पियो हले। हाणे जेका वफ़ाक़ी हुकूमत करे पई, इरसा पई करे, इहो फ्रॉड है। चश्मा झेलम लिंक कैनाल खोलण सिंध सां धोखो है। तव्हां सां पंजनद कैनाल खोलण सिंध सां का दाह ॾिजे न, कंहिंखे दाह ॾिजे? दाह कंहिंखे ॾिबी आहे? दाह ॾिबी आहे पार्लियामेंट खे, असेंबलियुनि खे, अदालतुनि खे। हाणे सिंध में हर को चवे थो तव्हां बेस्ट थिया। बेस्ट न थियो, फर्स्ट थियो, पहिरियां थियो। कंहिं ॻाल्हि ते आवाज़, कॾहिं जमुना फासंदी हुजे त पहिरियां थियो, जमुना वटि पुॼो। जॾहिं को लियारी ते हमिलो थींदो हुजे त पहिरियां थियो। जॾहिं इरशाद रांझाणी क़तल थींदो हुजे त पहिरियां थियो ऐं चओ त असीं हड़ताल था कयूं। जॾहिं साकिब निसार अची चवे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तो जो डैम की मुखालफत करेगा उस पे आर्टिकल 6 लगेगा, तो पहिरियों माण्हू हुजे जेको उन ॾींहुं जियो ते तलब हुसैन जे प्रोग्राम में अची चवे